नाज़रीन उॾेरोलाल भरिसां स्कूली ॿारनि पारां मेहरान टीवी जे सॾ ते सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां सक़ाफ़ती ॻोठ क़ाइमु करे सक़ाफ़ती रंग निछावर कया विया। उन हवाले सां पेश आहे उॾेरोलाल मां फज़ल बलोच जी हीअ रिपोर्ट। उॾेरोलाल स्टेशन भरिसां कलर शॉक मॉडल स्कूल में सक़ाफ़ती ॻोठ क़ाइमु कई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि पारां ॿाराड़ी या निज ॻोठनि जी निज सक़ाफ़ती रंग पेश कंदे पुराणे दौर जूं यादि ताज़ा कयूं। माज़ी बाइद ऐं माज़ी क़रीब जी सिंध में ज़मीन आसमान जेतिरो फ़र्क़ु आहे। सुठी सिहत सां रागा पियल सभु शयूं असांजूं अहम निशानियूं हुयूं, जीअं की लस्सी, मक्खण, माखी, बाजरी ऐं भूसरी वग़ैरह ऐं ईंअरुनि जी उपतड़, जंक फूड्स ऐं दुनिया जो हर नशो। असांजी मुल्क ख़ासि तौरु असांजी सोणी सिंध जी हर नंढे वॾे ॻोठ ऐं शहर में मिलणु इंतिहाई ख़तरनाक अमल आहे, जेके असांजी मुल्क खे बर्बादु करणु चाहिनि थियूं। जॾहिं असांजो मुल्क ड्रग्स फ्री मुल्क बणिजी वेंदो त असांजी सक़ाफ़त रीतनि रस्मनि ते चार चंड लॻी वेंदा। इहो तॾहिं थींदो जॾहिं असां चवंदासीं से नो टू ड्रग्स। हिन माग जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आहे, कमकार जी क़यादत माण्हुनि जे हथ में आहे। माण्हू अञा हितां जा माण्हू न थी सघिया, पर कादे त सूफ़ी कुदरत माण्हुनि जे हथ में आहे। मंशियात खां पाक सक़ाफ़ती ॾियारो सिंध वासियुनि खे मुबारक हुजे। मंशियात में पातल वजूद खे न पंहिंजे क़बर न ख़ानदान जी क़बर। पोइ यकीन सिंध जो सूमुरो थी सघे थो। पोइ यकीन मोहन जे दड़े में माज़ी जी तरक़ी ॻोल्हे सघे थो। पोइ यकीन शाह साईं जे सुरनि ते तहक़ीक़ करे सघे थो। पोइ यकीन दारियनि लोटेरनि कम तरफ़ भॻवान खां सिंध बचाए सघे थो। इहो तॾहिं थींदो जॾहिं उहो बालक जवान ऐं पोड़ो चवंदो से नो टू ड्रग्स, से यस टू एजुकेशन। ॾियारो सभिनि खे मुबारक हुजे। हिकु मुंझियल नशे में चूर शख़्स कॾहिं बि तरक़ी जो नथो सोचे सघे। असांजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त इहो साबित कयो आहे त सिंध ऐं सिंधी सक़ाफ़त जो नशे सां को बि वास्तो न आहे। माज़ी में सिंधियुनि जा कमाल तारीख़ जी किताबनि में ॾिसण में अचनि था। प्रोग्राम कयो कलर शॉक मॉडल स्कूल में ऐं असां आगाही पिया ॾियूं पंहिंजे ॿारनि खे। हीउ तारुफ़ी प्रोग्राम आहे, असल प्रोग्राम असांजो 7 सेप्टेम्बर अगस्त ते आहे इंशाल्लाह। बाक़ी असांजी तरक़ी जो जेको बुनियादु आहे उहो आहे फ़क़ति एजुकेशन। एजुकेशन खे वठी करे मंशियात खां परे मंशियात जी आगाही जे हवाले सां बि असांजा मुख़्तलिफ़ एरियाज़ में कमु थी रहिया आहिनि। ऐं असांजी तरक़ी इन में आहे त असां जेको आहे मंशियात खे कंडेम करे पंहिंजे तालीमी जागरता खे वधीक हाईलाइट करियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे आगाही ॾियूं त असांखे जेको आहे कामयाबी फ़क़ति एजुकेशन सां थींदी। असांखे तबाही जो ॿियो को बि कारण कोन्हे, फ़क़ति इहो मंशियात आहे। मंशियात खे असां ख़तमु करूं त इंशाअल्लाह ताला असांखे तरक़ी मिलंदी। सक़ाफ़ती ॻोठ क़ाइमु कंदड़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त पुराणे दौर में बिना नेट ऐं सोशल मीडिया जे असांजे वॾनि तइलीम हासिल कई। इन जदीद दौर में हुकूमती बेध्यानी सभु स्कूल बंदि पियल आहिनि। नौजवान नशे जा आदी बणिजी विया आहिनि। मेहरान टीवी जस लहे जी सक़ाफ़त जे हवाले सां अहिड़ो मैसेज ॾिनो आहे, तइलीम ऐं हुनर सां ई नौजवाननि खे मंशियात खां बचाए सिंध खे संवारे सघिजे थो। कैमरामैन ख़ालिद कासकली सां गॾु फज़ल बलोच, मेहरान टीवी, उॾेरोलाल।